हर माण्हू पंहिंजी मोकल जे ॾिहाड़े लाइ हफ़्ते जे 7 ॾींहनि जो हिसाब कंदो रहंदो आहे, पर कॾहिं अव्हां सोचियो आहे त हफ़्ते में 8हों ॾींहुं छो न आहे, या जेकॾहिं हफ़्ते में 10हों ॾींहुं हुजे हा त छा थिए हा। इन हवाले सां अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हफ़्ते जा 7 ॾींहं हिक ख़ासि सबब जे करे आहिनि। हज़ारें साल अॻु जॾहिं इंसान आसमाननि में सितारा ॾिसंदो हो, तॾहिं शमसी निज़ाम जे 7 सयारनि खे हिक हिक ख़ुदा जो रुतबो ॾिनो वियो हो। इन्हनि ख़ुदानि जे नालनि सां ॾींहनि खे वाॻियो वियो। इहो अमल बेबीलोनियंस कयो हो, जिन जो अक़ीदो हो त दुनिया में खोड़ ख़ुदा आहिनि जेके काइनात जे धार धार हिस्सनि ते क़ादिर आहिनि। हिननि बेबीलोनियंस ई मून, सैटर्न, मार्स, सन, जुपिटर ऐं मर्क्यूरी जे नालनि ते ॾींहनि जा नाला रखिया ऐं हाणे मंडे, सैटरडे, ट्यूसडे वग़ैरह थी विया आहिनि। हिते मार्स डे नॉर्स गॉड ऑफ वार खां पोइ ट्यूसडे बणियो, नॉर्स गॉड ऑफ विज़डम खां पोइ थर्सडे बणियो ऐं गॉडेस ऑफ लॉ फिर्क खां पोइ फ्राइडे बणियो। इन खां सवाइ रोमन्स ऐं मिस्रिन वरी ॾींहनि जो निज़ामी तब्दील करण जी कोशिश कई, जंहिंमें हिकु हफ़्तो 10 ॾींहनि जो हो, पर संदन निज़ाम खे जोगी मक़बूलियत न मिली सघी हुई।